हाणे चंद्रीअ पहिरियां बाक़ी चयो वियो फज़लुर रहमान को छोड़ दो। मौलाना के छॾ न त तुंहिंजे मथां ख़द्दारी जा मुक़दमा कंदासीं, न त तोखे जेल में बंदि कंदासीं। मां उन्हनि खे चयो हिन जिस्म में ख़ालिद महमूद सोमरे जो खून आहे। मां कतजण सिखियो, झुकण नाही सिखियो। अॼु जे हिन अज़ीम इज्तिमा मां बि उन्हनि खे पैगाम नहीं रहे हाँ तो सिंध सुजा थी चुकी है। सिंध की मुतबादिल कुव्वत क़यादत जमीयत उलमा इस्लाम है। इंशाअल्लाह जमी चचे प्लेटफॉर्म था इन सिंध के गरीबन मिस्किनन हालन मजदूरन के भी उन्हनि जा हक़ ॾियारींदासीं त हिन सिंध के भी वागुन के वातन में आसाल कराईंदासीं। न हिननि बदबख्तनि ताईं पैगाम पहुंचायो त चंद टके ते मौलवी खरीद करे तव्हां समझो हो जमीयत कमजोर थींदी, मौलाना फज़लुर रहमान कमजोर थींदो, इसराइल जी हिमायत थींदी न इसराइल जी हिमायत।